रमज़ान में मुसलमान रोज़ा रखंदा आहिनि ऐं इबादत कंदा आहिनि ऐं इहो सुवालु अक्सर माण्हुनि जे ज़हन में ईंदो आहे त रमज़ान में ॾंदनि ऐं वात जी सफ़ाईअ जो ख़्यालु कीअं रखिजे। इन लाइ माहिरनि कुझु तरीक़ा ॿुधाया आहिनि जिन ते अमल करे पंहिंजो ख़्यालु रखी बीमारियुनि खां बची सघिजे थो। रमज़ान में जीअं त वात ख़ुश्क थी वेंदो आहे, इन लाइ बुए बि थी पवंदी आहे, पर दुरुस्त सफ़ाई न करण सां मसइला पैदा थी सघनि था। सहरी ऐं इफ़्तारी बाद बुर्श न करण जे करे बैक्टीरिया ॼमी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जे करे बुए थी पवंदी आहे। जॾहिं त सिगरेट वापराइण वारा सहरीअ खां अॻु ऐं इफ़्तारीअ खां पोइ इन जो घणो इस्तेमालु कंदा आहिनि, जेको न रुॻो फेफड़नि पर अव्हां जे वात खे बि ख़राबु करे थो। इन सां ॾंदनि ते निशान पइजी वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बैक्टीरियाज़ हमलेआवर थींदियूं आहिनि। इन लाइ ग़िज़ा ते ध्यानु ॾियण जी बि ज़रूरत आहे, जीअं बसर, मच्छी ऐं अदरक जो इस्तेमालु वात में बुए पैदा कंदो आहे, तंहिं करे इन्हनि जो इस्तेमालु न करणु खपे। हूअं त साल जे कंहिं बि महीने में ॾंदनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे, पर रमज़ान में ख़ासि तौर ते सहरी ऐं इफ़्तारी करण बाद बुर्श करणु घुर्जे, जंहिंसां वात ताज़ो रहंदो। इन खां सवाइ माउथ वॉश जो इस्तेमालु करणु ज़रूरी आहे त जीअं बदबूई पखड़ींदड़ बैक्टीरिया खे ख़तमु करे सघिजे। जॾहिं त तमाकु वापराइणु छॾे ॾिजे। चांहि, काफ़ी, कोल्ड ड्रिंक या मसालेदार खाधनि खां बि पासो कजे, छो त इहे शयूं जिस्म में पाणीअ जी खोट जो सबबु बणिजनि थियूं। मिठियुनि शयुनि जो इस्तेमालु बि घटाइजे। बुर्श कंदे वक़्तु पंहिंजी ज़ुबान जो बि ख़्यालु रखिजे। इन खां सवाइ अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त पाण सॻुरनि जी सुनत मूजिबि मिसवाक जो इस्तेमालु बि करे सघिजे थो। हिक तहक़ीक़ मूजिबि मिसवाक में 29 कुदरती शयूं मौजूदु आहिनि, जेके अव्हां जे वात ऐं ॾंदनि खे सेहतमंद रखनि थियूं ऐं अव्हां जे ॾंदनि ऐं महारनि खे बीमारियुनि खां बचाइनि थियूं। हिननि असूलनि ते अमल करे अव्हां रमज़ान में सेहतमंद रही सघो था।